जयराम जी की। अज तारीख़ 26 ऑगस्ट। स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अज जो विषय आहे सिंधी ॿोली। स्वामी लीलाशाह महाराज जिन फरमाइनि था त अव्हां पंहिंजी सिंधियत कायम रखण चाहियो था। अगर हाओ त पंहिंजी सिंधी ॿोली न भुलायो। सिंधियुनि मां अगर सिंधी ॿोली वेही त पोइ सिंधी छाजा। गुजराती तॾहिं कायम रहंदा जॾहिं संदन गुजराती ॿोली कायम रहंदी। गुजरातीन पंहिंजी गुजराती ॿोली विसारी त पोइ गुजराती छाजा। असां सिंधियत त भुलाइण नथा चाहियूं, पर असां वटि छा पियो थिए। असीं पंहिंजा ॿार सिधीअ तरह अंग्रेजी स्कूलनि में था मोकिलियूं। इन जो नतीजो छा थींदो। अंग्रेजीअ में हूंदे जेकी असांखे हासिल थियो सो अव्हां ॼाणो था। जयराम जी की। हे इंसान मनुष्य जन्म उत्तम आहे, उनखे समझो ऐं हथ मां न वञायो। जयराम जी की। जयराम जी की। आशा है कि तव्हां सभिनी खे असांजा वीडियो जरूर पसंद आया हूंदा। त तव्हां हिन वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं शेयर भी जरूर कयो। ऐं हर रोज नई वाणीवार वीडियो ॾिसण लाइ तव्हां खे सिर्फ असांजे चैनल खे सब्सक्राइब करणो आहे, एवन बेल आइकन खे क्लिक करणो आहे ऐं नोटिफिकेशन फॉर ऑल करणो आहे, जीअं तव्हां खे सभिनी वीडियो जी नोटिफिकेशन मिलंदी रहे। हर कंहिंखे नाहे मिलंदो जनम सिंधियत में। खुश नसीब हा उहो जंहिंखे मिलो जनम सिंधियत में। हर कंहिंखे नाहे मिलंदो जनम सिंधियत में। ये सिंधी असांजी ॿोलिया कजो ख्याल इया न विसरी वञे। ये मिठड़ी असांजी ॿोलिया कयो ख्याल इया न विसरी वञे। करे दास विकी थो अर्ज इयो सदा वधंदी रहे, सदा वसंदी रहे, सदा वधंदी रहे, वसंदी रहे। हर कंहिंखे नाहे मिलंदो जनम सिंधियत में। हर कंहिंखे नाहे मिलंदो जनम सिंधियत में। खुश नसीब हा उहो जंहिंखे मिलियो जनम सिंधियत में। हर कंहिंखे नाहे मिलंदो जनम सिंधियत में। जनम सिंधियत में। जागो सिंधी जागो, 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 जागो सिंधी